बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 15 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे बीमारियुनि खां बचाव जा उपाउ। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब ऐं उन खां पोइ ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हुकूमत माना सरकार, लफ़्ज़ आहे खातो माना इदारो, लफ़्ज़ आहे ख़तरनाक माना नुक़सानकार, लफ़्ज़ आहे टुकन माना सुयुनि, लफ़्ज़ आहे मुफ़्त माना बिना पैसनि जे, लफ़्ज़ आहे उपाउ माना बचाव, लफ़्ज़ आहे पोलियो माना हिकु बीमारी, लफ़्ज़ आहे मुस्तक़बिल माना आईंदो या ईंदड़ वक़्तु, लफ़्ज़ आहे इमदादी माना मदद कंदड़, लफ़्ज़ आहे अमलो माना टीम या कमु कंदड़ माण्हू, लफ़्ज़ आहे हिफ़ाज़ती माना हिफ़ाज़त कंदड़, लफ़्ज़ आहे जोगो बंदोबस्त माना मुनासिब इंतज़ाम, लफ़्ज़ आहे इतलाह माना ख़बर, लफ़्ज़ आहे टीबी माना फेफड़नि जी बीमारी, लफ़्ज़ आहे उसूल माना तरीक़ा, लफ़्ज़ आहे कारण माना सबब, लफ़्ज़ आहे चङी माना सुठी, लफ़्ज़ आहे मुकम्मिल माना पूरो, पोइ लफ़्ज़ आहे पैदाश माना ॼम या जनम, पोइ लफ़्ज़ आहे रिपोर्ट माना इतलाह या ॼाण, पोइ लफ़्ज़ आहे ज़ाब्तो माना कंट्रोल, पोइ लफ़्ज़ आहे नमूनिया माना बुखार जो हिकु क़िस्म, लफ़्ज़ आहे ॼाण माना मालूमात, पोइ लफ़्ज़ आहे पारूथो माना पुराणो, लफ़्ज़ आहे रीत माना रिसम, लफ़्ज़ आहे ख़ातिरी माना यकीन। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, ॿारनि खे कहिड़ी बीमारीअ खां बचण जा फुड़ा पीआरिया वेंदा आहिनि? जवाब, ॿारनि खे पोलियो खां बचण जा फुड़ा पीआरिया वेंदा आहिनि। सवाल नंबर ॿियो, ॿारनि खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जा टुका लॻाया विया? जवाब, ॿारनि खे टीबी, वॾी खंघि, गले जी बीमारी, उरड़ी, नमूनिया, मुदे जी बुखार ऐं साई खां बचाव जा टुका लॻाया विया। सवाल नंबर टियों, मक्खियुनि ऐं मच्छरनि खां कहिड़ीअ रीति बचाव करे सघिजे थो? जवाब, गंदे पाणीअ खे रस्तनि ऐं घरनि में न बीहणु ॾिजे ऐं उन जी नेकाल जो जोॻो बंदोबस्तु करे मच्छरनि ऐं मक्खियुनि खां बचाव करे सघिजे थो। सवाल नंबर चोथों, डॉक्टरनि ॻोठ जे माण्हुनि खे सिहत जा कहिड़ा उसूल ॿुधाया? जवाब, डॉक्टरनि ॻोठ जे माण्हुनि खे ॿुधायो त गंदे पाणी खे न बीहणु ॾिनो वञे, खाधो साफ़ सुथिरो ऐं ताज़ो खाइणु घुरिजे, खाधे खाइण खां पहिरीं हथ चङी तरह धोइणु घुरिजनि, ॿारनि जी हिफ़ाज़ती टुकनि जो कोर्स वक़्त सिर कराइजे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हिफ़ाज़ती, उपाउ, अमलो, उसूल, पैदाश। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे हिफ़ाज़ती माना हिफ़ाज़त कंदड़। जुमिलो लिखंदासीं, असांखे घुरिजे त ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका लॻारायूं। पोइ लफ़्ज़ आहे उपाउ, उपाउ माना बचाव। हाणे जुमिलो लिखंदासीं, हुकूमत नंढनि ॿारनि जी ख़तरनाक बीमारियुनि खां बचण लाइ उपाउ वठी रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे अमलो माना टीम। हाणे जुमिलो लिखंदासीं, पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ अमलो घर घर ते ईंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे उसूल
माना तरीक़ा। जुमिलो लिखंदासीं डॉक्टर साहिब सिहत जी हिफ़ाज़त जा उसूल ॿुधाया। पोइ लफ़्ज़ आहे पैदाइश माना ॼम या जनम। जुमिलो लिखंदासीं ॿारनि खे पैदाइश खां वठी 5 सालनि जी उमिरि ताईं हिफ़ाज़ती टुका लॻाइबा आहिनि। जीम हेठि ॾिनल वाहिद लफ़्ज़नि जा जम ऐं जम जा वाहिद लिखो। हाणे ही लफ़्ज़ आहिनि, वाहिद लफ़्ज़ आहिनि ऐं जमा लफ़्ज़ आहिनि। जेके वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा जमा लिखंदासीं ऐं जेके जमा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा वाहिद लिखंदासीं। जी दोस्तो, हाणे जेके वाहिद आहिनि उन्हनि जा जमा ऐं जेके जमा आहिनि उन्हनि जा वाहिद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे टुको, जमा टुका, जमा आहे बीमारियूं। हाणे वाहिद लिखंदासीं बीमारी। अहिड़े तरह सां वाहिद आहे हुकूमत, जमा हुकूमतूं। अहिड़े तरह सां जमा में आहे खाधा, वाहिद खाधो। दाल पंहिंजे इलाइक़े जी सफ़ाईअ जे बारे में अख़बार लाइ रिपोर्ट लिखी ॾेखारियो। जी दोस्तो, हाणे रिपोर्ट लिखंदासीं। जवाबु असांजे ॻोठ जंद देरो में सफ़ाई जो को जोॻो इंतिज़ाम थियल कोन्हे। ख़ासि करे घरनि मां निकिरंदड़ किने पाणीअ जे नेकाल जो को बि इंतिज़ाम थियल कोन्हे, जंहिं करे किनो पाणी घिटियुनि में बीठल रहे थो। इन बीठल किने पाणीअ में मच्छर ऐं मक्खियूं थियनि थियूं, जंहिं करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं पिणु पखिड़िजी रहियूं आहिनि। हे ज़मीर मुतकलम, ज़मीर ग़ाइब ऐं ज़मीर हाज़िर। नंबर पहिरियों आऊं, मां, असीं, इहे लफ़्ज़ ज़मीर मुतकलम आहिनि। अमीं इन्हनि लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तो, हाणे इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। अलफ़ आऊं 4थे क्लास में पढ़ां थो। बे मां मानी खावां थो। जीम असीं पाकिस्तानी आहियूं। नंबर ॿियो हू, उहे, उन्हनि। इहे लफ़्ज़ ज़मीर ग़ाइब आहिनि। अमीं इन्हनि लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तो, हाणे इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे हू। जुमिलो लिखंदासीं अलफ़ हू डोड़ी रहियो आहे। बे उहे। जुमिलो लिखंदासीं उहे नमाज़ पढ़नि था। जीम उन्हनि। जुमिलो लिखंदासीं उन्हनि मानी खाधी। नंबर 3 तूं, तव्हां। इहे लफ़्ज़ ज़मीर हाज़िर आहिनि। अव्हां ज़मीर मुतकलम, हाज़िर ऐं ग़ाइब जे लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तो, हाणे इन्हनि खे जुमिलनि में कमु आणींदासीं। अलफ़ तूं होशियारु शागिर्द आहीं। बे तव्हां। जुमिले में इस्तेमालु कंदासीं तव्हां वालिदैन जी ख़िदमत कंदा आहियो।